हेडलाइन्स वॾिठियूं अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद खां शुमारियात खाते महांगाई जा अंग अखर जारी करे छॾिया। जुलाई खां अक्टूबर ताईं महांगाई जी शरह 8.68% रही। गुज़िरियल साल जे भेट में महांगाई जी शरह में 7.17% वाध थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में शुमारियात खाते महांगाई जा अंग अखर जारी करे छॾिया। अवा खे अपडेट ॾींदासीं। शहरनि में महांगाई जी शरह में 1.05% इज़ाफ़ो थियो आहे। बहिराड़ी वारनि इलाइक़नि में महांगाई जी शरह में 1.49% इज़ाफ़ो थियो आहे। शहरनि में भाॼियूं 12.90%, बसर 7.64% महांगो शुमारियात खाते जो चवण आहे। कणक 5.96%, चणा 5.73% ऐं कुकड़ जो गोश्त 6.61% महांगो थियो। शहरनि में हिक साल दौरान गोश्त 20.35% महांगो थियो आहे। अहम ख़बर आहे अवासा शेयर कंदासीं। इस्लामाबाद खां शुमारियात खाते महांगाई जा अंग अखर जारी करे छॾिया। जुलाई खां अक्टूबर ताईं महांगाई जी शरह 8.68% रही आहे। शुमारियात खाते जो अहिड़ो चवण आहे। गुज़िरियल साल जी भेट में महांगाई जी शरह में 7.17% वाध थी आहे। शहरनि में महांगाई जी शरह में 1.05% इज़ाफ़ो थियो आहे।